आसमानो हिच लालचे लोभ में हिच लालचे लोभ में थे मासूमियत निशानो बेरहम 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 आसमानो बेरहम 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 आसमानो बेरहम 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 आसमानो बेरहम 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 आसमानो बेरहम मां मंसूर खे कीअं चवां त तो में मुंहिंजो साहु आहे। छा मंसूर बेहस माण्हू आहे? छा मंसूर खे मुंहिंजी चाहत महसूस कोन थी थिए? मूं त पढ़ियो हो त मोहब्बत जी ख़ुशबू टिकाइण सां लिकंदी न आहे, पर अलाए छो इहा ख़ुशबू मंसूर खे महसूस ई नथी थिए। अम्मा खे बि अलाए छा थी वियो आहे, कंहिंजो बि इंतज़ारु करे, छो नथी असांजी शादी कराए? एक तरफ़ अनम जूं उमेदूं प्यार पंहिंजाइप वारो हुजतूं हमेशा गॾु रहण जा ख्वाब ई ख़्याल। ॿिए तरफ़ आईना जी आजिज़ी हेॾे सारे शानदार घर जी हुअण जे बावजूद मूं ग़रीब खे ग़ैर नथी सम्झे, प्यार जे पागलपन में सभु कुझु विसारे वेठी आहे। पर मां छा करियां, मूंखे त न आईना जी अमीरी थी खपे ऐं न ई मूंखे अनम जी गुरबत ते को एतिराज़ आहे। अनम मुंहिंजो रत आहे, मुंहिंजी पंहिंजी आहे, पर आईना जी जुनूनी अंदाज़ मूंखे मुझाए छॾियो आहे। ख़बर एजाज क्या ख़बर पई सरवाणी जी? वदेरा एक हमरा अगे ॾिठो आहे, हुन जे बाह मीरे सरवाण जी वाच बदल हुई। सरवाण जी वाच कहिड़े हमरा खे बदल हुई? आहे को हमरा, मां हुन जो ठिकाणो ॾिसी आयो आहियां। सुभाणे मां ई वसायो हुनखे खंभे खणी ईंदासीं। सुभाण छो? हींअर जो हींअर हिन बदबख्त खे खणी अचो त मां पुछांसि त हुन सरवाण जी वाच किथां आंदी आहे। पक सां इहो हमरा सरवाण जे अॻुवामी मुलविस आहे ऐं सरवाण जी क़ीमती वाच ॾिसी हुन खां खसे पंहिंजे बाह में ॿधी छॾी अथसि। बिल्कुलु एजाज, ईअं थी सघे थो। जेकॾहिं उहो माण्हू ॾुआरी न आहे त पाथारीदार पको आहे। मूंखे बि इहो ई शक आहे त इहो हमरा पाथारीदार आहे। कमु होशियारी सां कजो, जीअं कंहिंखे बि ख़बर न पए। ईअं न थिए त तव्हां हुन हमरा खे खंभे खणी अचो ऐं हुनजे साथियुनि खे ख़बर पइजी वञे।
जे हुनजे साथियुनि खे ख़बर पइजी वई त हू सरवाण खे नुक़सान पहुचाए सघनि था रेस तव्हां फिक्र ई न कयो, कमु भलो कंदासीं। त पोइ खणो हथियार निकिरी पओ। ठीकु आहे रेस। अरे मास्टर अरे बीहे त सही वरी अची वई। छा कयां मास्तर, तुंहिंजी त शख़्सियत ई अहिड़ी आहे जो तोखे थी ॾिसां त मुंहिंजो अंग अंग ठरियो पवे। मां आहियां त मर्द पर मुंहिंजे जिस्म में औरताणो रूह पियल आहे। सो जॾहिं मां रोमेंटिक थी वेंदी आहियां त औरत थी वेंदी आहियां। पर मूं तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आहे? मुंहिंजी जान छो नथो छॾी? मां तोखे बाजे जो नियापो ॾियणु आयो आहियां। महिरबानी करे मूंखे भाॼियुनि जा नियापा न ॾे। मुआ छो थो भाग खे लतूं हणी? ॾिस ममताज़, मां ग़रीब मिसकीन आहियां। तुंहिंजी भाॼीअ जी जुतीअ में मुंहिंजो पैर कोन पवंदो। मूंखे माफ़ कर ऐं ॿीहर मूंखे तंग करण न अचिजांइ। मास्तर, जेकॾहिं न तूं आईना खे न मिले त आईना मरी वेंदी। आईना चवे थी मूंखे पैसो न खपे, मूंखे प्यार खपे। ममताज़, मां मजबूर आहियां ऐं अहिड़ी सद छो कयां जेका मूंखे जीअण ई न ॾे। आईना त रोई 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 पंहिंजूं अखियूं सुॼाए छॾियूं आहिनि। मूंखे माफ़ कयो। सोचे वठ, सिर्फ़ु हिकिड़ो दफ़ो आईना सां मिल, हुनखे तसली ॾे। तुंहिंजी न हिकिड़ी तसली सां उहा जी पवंदी। मूंखे आईना सां गॾु सरदार जे चमचनि ॾिठो न त गोली ई किड़ी हणंदा। ईअं न चओ, तोखे न कुझु थियो त आईना बि कोन बचंदी। केर बि कंहिंजे लाइ मरंदो न आहे। इहे सभु किताबी ॻाल्हियूं आहिनि। ओहो, पोइ भला मां आईना खे छा वञी चवां? चइजांसि त मूंखे मंसूर मिलियो ई कोन। बोला दादा तो सांस्त्र लगे मूला छा हुकुम? सरदार साहब वॾे अकुल ऐं फ़हम वारो माण्हू आहे। जिथे असांजी सोच ख़तम थींदी आहे उतां खां सरदार साहब जी सोच शुरू थींदी आहे। बेशक सही था चओ, सरदार सां असां बि गॾु रहूं था। सरदार साईं ख़ामोश आहे, पर सरदार साईं खे इहा ख़बर आहे त सरवाण खे असां ई खणायो आहे। हू मूंखे चए कोन थो ऐं चवंदो बि कोन, पर मां हुनजे लफ़्ज़नि मुंहिंजा सम्झी वियो आहियां। त पोइ छा कजे सरवाण जो? जेको वणियो सो कजो, पर सरवाण खे मारजो न। मौला दादा असां सरवाण जी ज़बान ई कटे छॾींदासीं। को बि अहिड़ो कमु न कजो, पर सची करायोसि ऐं धक अहिड़ी जाइ ते हणिजोसि जो कंहिंखे ॾेखारे न सघे। पखी पखण खे ख़बर न पए त सरवाण खे इहे सूर कंहिं ॾिना आहिनि। ठीकु आहे मौला दादा, मां सरवाण खां पुछा कंदुसि ऐं कोशिशि कंदुसि त हू सची करे, ऐं जेकॾहिं हुन सची न कई न तॾहिं बि सरवाण खे छॾे ॾींदुसि। सिखत अहिड़ी ॼाणींदुसि सरवाण खे जो सरदार साईं जो नालो ॿुधंदो न उन मां छिरक निकिरी वेंदा। ठीकु आहे कुर्बान, हाणे तव्हांखे इजाज़त आहे। पोइ ठीकु आहे। बाबा साईं, तव्हां परेशान न थियो। सरवाण जो वार बि विंगो कोन थींदो। अड़े बाबा वसाया, मुंहिंजो सरवाण मुंहिंजे अखियुनि खां त परे आहे न। अलाए कहिड़े हाल में हूंदो। बाबल साईं, जंहिं बि सरवाण में हथ विधो आहे न उनखे इहा ख़बर बि हूंदी त कारो नांग त पंहिंजो वेर छॾे सघे थो, पर सरवाण पंहिंजो वेर नथो छॾे सघे। वसाया, मूंखे पिरोलियूं न ॿुधाए, मूंखे इहो ॿुधाए त मुंहिंजे जिगर जो टुकड़ो आहे किथे? बाबल साईं, मां अॼु ई ॿेल में लही थो वञा। किथां न किथां त सरवाण जो पतो लॻी वेंदो। वसाया, ॿेला ॿारे छॾ।
ॿ टे अयंद बि किराए छॾ, भले त कच्चे जे कंधारनि खे ख़बर पए त हुननि हथ कंहिं में विधो आहे। न सरकार, जेकॾहिं न ईअं कयोसीं त असांखे सरवाण जो लाश बि कोन मिलंदो। बाबल साईं, पहिरीं जांच कबी, यारी दोस्ती बि आज़माए बि, पहिरीं सरवाण खे हथु कयूं, पोइ पलांदव पिया कबा। हा वसाया, तूं सच थो चईं। पहिरियां हमरा वधीको कयूं, बाक़ी पलांद पिया कबा। ठीकु आहे बाबल साईं, मां हींअर ई रवानो थो थियां। ठीकु आहे। छा तूं मंसूर सां मिली आयो आहीं? हा, पर मास्तर मूंखे मायूस करे छॾियो। मुमताज़, ये अखियूं त ॾेखार, जिन अखियुनि सां तूं मुंहिंजे मंसूर खे ॾिसी आयो आहे। ऐं बाजी आहे न, मूं सां मास्तर मंसूर खे घणेई सम्झायो, मुंहिंजो भाग खुलियो अथई, बाजी तोसां मिलण थी चाहे, पर मास्तर मंसूर इनकार ई करे छॾियो। मंसूर मिलण खां इनकार करे छॾियो? छा तूं सच थो चईं? सच में मंसूर मिलण खां इनकार करे छॾियो आहे? हाँ बाजी। पर मुमताज़, छो हुन मिलण खां इनकार छो कयो? ऐं बाजी, इहो आहे बेवकूफ़, तॾहिं त इनकार करे छॾी। ऐं बाजी, जॾहिं अक़ल वारो हुजे त अहिड़ी शहज़ादीअ सां मिलण खां इनकार छो करे? न मुमताज़, हू डिॼी वियो हूंदो, न त मूंखे पक आहे त हू बि मूंसां मिलण लाइ सिके थो। हू डिॼे थो छो त हू ॼाणे थो त सरदार शहबाज खान जी धीउ सां मिलण जो अंजाम मौत बि थी सघे थो। ऐं बाजी, आउं त चवां थो इहो तुंहिंजे लाइक़ ई न आहे, तव्हां हुनखे विसारे छॾियो, वञी धूड़ पाए। खबरदार, जेकर मुंहिंजे मंसूर जे लाइ कुझु बि चयो थी त मूंखे कसम आहे बाबा जी शफ़क़त जो, शादी कंदसि त मंसूर सां ई कंदसि, न त सॼी ज़िंदगी कुंवारी गुज़ारे छॾींदमि। ऐं बाजी, उन ॾींहुं तुंहिंजे अखियुनि मां लुड़क पे किरिया, मूं हुनजी वीडियो ठाहे छॾी हुई, जंहिंमें तूं मंसूर खे यादि करे रोई रही हुई। जे तूं चवीं त इहा वीडियो मंसूर खे मोकिलिया। मुमताज़, तूं हुनजे साम्हूं मुंहिंजी एतिरी त तारीफ़ कर, छो हू मूंखे हासिल करण जे लाइ मौत सां बि मुहाॾो अटकाइण लाइ तयारु थी वञे। ऐं बाजी आहे न, जॾहिं इश्क गांठ चढ़ंदो आहे त पोइ माण्हू मौत सां विड़ी पवंदो आहे। हाणे आउं बि इन मास्तर मंसूर खे मञाए पोईंदीसीं। असांजे तर में केरु एतिरो अमीर आहे जेको एतिरी महांगी वाच पाए घुमे? ज़ाहिरिया जंहिं क़तल कयो आहे उहो माण्हू क्रिमिनल माइंड हूंदो। मतिलब त कातिल हिकु अमीर क्रिमिनल माण्हू आहे। ऐं अहिड़े माण्हूअ खे ॻोल्हणु ॾुखियो न आहे। ही वाच कंहिं पीर मीर वॾेरे या कंहिं ब्याजी सेठ जी बि थी सघे थी। बिल्कुलु, असांखे अहिड़नि माण्हुनि जी लिस्ट ठाहे पोइ हर हिकु माण्हू खां तफ्तीश करणु घुरिजे। न सिर्फ़ु क्रिमिनल माण्हुनि जी, जेके माण्हू बज़ाहिर शरीफ़ नज़र अचनि था न, हुननि जी बि पुछा करणु घुरिजे। मां सरदार शहबाज खान खां पुछंदुसि, थी सघे त उहो कातिल हुजे। न न, इहो त मुमकिन ई न आहे। सरदार कातिल न आहिनि हूंदा।
सरदार बज़ात खुद गुनाहगार ना है, वे गुनाह कराइंदा, गुनाहगारन जा सोलतकार बन देता। ठीकु आहे, असां सरदार शहबाज खान सां बि मिलंदासीं। अनम, जी, आउं तोखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाइण थो चाहियां। मां त तोसां 1000 ॻाल्हियूं करणु चाहियां थी। ख़ैर, तूं ॿुधा छा थो चवणु चाहीं? सरदार शहबाज खान जी हिकु धीउ आहे, आईना। हूंदी, पोइ छा तोखे सां इश्क थी वियो आहे? हा, छा? मुंहिंजो मतिलबु आहे त हुनखे मूंसां इश्क थी वियो। ॾिस मंसूर, अहिड़ी मज़ाक मां बर्दाश्त कोन करे सघंदुसि। ही मज़ाक न, इहो सच आहे। बचपन खां मूंसां साथ निभायो थे, हाणे जवानीअ में साथ छॾे वेंदे छा? जल्दी तैयार थी वठ, स्कूल वञण जो टाइम थी वियो। हाणे इज़त सां ॿुधा, तो सरदार शहबाज खान ते जेको हमिलो करायो हो, उहो कंहिंखां करायो हो? कहिड़े टोले सरदार शहबाज खान जे मथां गोलियूं हलायूं? कहिड़ो टोलो? छा जूं गोलियूं? पुछी छा थो? सरदार शहबाज खान मुंहिंजे पीउ जो सौटु बि आहे त मुंहिंजे पीउ जो भेणियो बि आहे। हुनजी घरवारी मुंहिंजी पुफी आहे। मां पंहिंजे चाचे खे कीअं माराईंदुसि? मां को चरियो थियो या छा? शिकारी हीअं कोन मञंदो, हिनखे कुटे कुटे ओलड़गा करे दिमाग़ ठिकाने ते लॻाईंदासीं, पोइ ही मञंदो। ख़बरदार, इंकर नंढी जुमा घणा, अॼु असां तव्हां वटि क़ैद आहियूं। ऐं हिनखे यादि ईंदो सरदार शहबाज खान ते हिन कहिड़नि कहिड़नि माण्हुनि खां हमिलो करायो हो। पलांद पुराणा न आहिनि थींदा। अरे बचंदो त पोइ पलांद कंदो न, तव्हांजो लाश हिन कमरे में कोन वेंदो। कहिड़ो टोलो हिन कार्रवाई में मुलविस हो? वॾो को ज़ालिम आई। तूं ई ॿुधा सरदार साईं ते कंहिं हमिलो कयो हो? इहा ख़बर वसाए खे हूंदी, मूंखे कहिड़ी ख़बर? वसायो? हिन जो मतिलबु त सरवान खान ई सरदार साहब ते हमिलो करायो। मूं ईअं त कोन चयो आहे। धूड़ थई मुंहं में। अरे वसाए कमदार खे कहिड़ी ख़बर? हज़ार खान ॿ टे ॿिया बि माण्हू वठी हिन कहिड़ो कुटको कढायोसि, पाण ई ॿुधाईंदा। अरे हथियार मूंखे ॾियो, ॿधो हिननि खे। बीबी, मुंहिंजो रस्तो छो रोकियो अथव? हाली हवाली रेस शाहनवाज़ खान जे बंगले ते थींदासीं। इज़त सां गाॾीअ में हली वह। वाह जो था इज़त सां विहारी, हीअ त सिधी सही दादागिरी आहे। त पोइ कॾहिं असां चयो त असां फ़रिश्ता आहियूं? वॾेरो शाहनवाज़ हिकु काल करे हा, तव्हां हलियो चवां। हिन बदमाशीअ जी कहिड़ी ज़रूरत आहे? असांजो इहो ई अंदाज़ आहे। तव्हां जहिड़नि वाठनि ई असांजे वॾेरनि जो इमेज ख़राबु करे छॾियो आहे। अड़े घणी ड्रेग न कर, वेही तो गाॾीअ में या तोखे टंगो टाली करे गाॾीअ में उछलियूं। सरवान सां शादी कंदीअ न, तोखे सुकून बि मिलंदो, प्यार बि मिलंदो। अम्मा बाबूरनि कॾहिं बि ॿेर न आहिनि ॾिना, उन्हनि खां रुॻो कंडा मिलंदा आहिनि। वसाया दिल त चयो थी त तोखे कुटे कुटे सुॼाए छॾिया। अरे मास्तर माण्हू ॾाढो हणंदो। रेसा ये वाच मां
पाण तव्हां वटि खणी आयो। हथ जॾहिं ॿधा पिया आहिनि त पोइ अखियूं छो था ॿधो? मिस्टर लॻे थो त इहे असांखे हमेशह लाइ आज़ादु था कनि। बेरहम 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 आज़मा